जन जी अदाकारी जे बाबति असां ॻाल्हि ॿोल तव्हां सां कईसीं। रेडियो जो एक्सपीरियंस कीअं रहियो? आई थिंक तव्हां शायदि वधीक इंजॉय कयो था रेडियो वारी दुनिया खे। रेडियो में मूंखे 42 साल थी विया ऐं 1985 जी ॻाल्हि आहे, मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुअमि। पोइ असांजी रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर में इफ़्तिताह थियो रेडियो जो। सही। पोइ ॿ टे दोस्त लॻी विया असांखां अॻु में। पोइ असां रेडियो घुमणु वियासीं यूनिवर्सिटी में। असांजो उस्ताद प्रोफेसर साहिबु हूंदो आहे अल्ताफ़ वसीम साहिबु, उहो मज़ाहिया ख़ाका लिखंदो हुयो। पोइ प्रोड्यूसर नसीर अहमद सुमरो हूंदो हुयो हुते। पोइ उते वेठा हुआसीं, जीअं असां घुमणु वियासीं त उते रिकॉर्डिंग पई हले। अॻे रिकॉर्ड करे ड्रामा हलंदा हुआ। पोइ चई परेशान हुयो, चई छा ॻाल्हि आहे? चई छोकिरी न आई आहे। हिकिड़ो मतिलबु ड्रामे में हाणे तस्वीर त कान थी अचे रेडियो ते। पोइ हिकिड़ो ख़ाको करिणो हुयो त कुंवार जो, कुंवार रोए थी ऐं ॼञ थी अचे ऐं उहो कुंवार रोए थी, छोकिरी कान आई आहे। मां हुनखे प्रोड्यूसर खे मज़ाक कई, असां यूनिवर्सिटी में पढ़ंदा हुआसीं, एक्टिव हूंदा हुआसीं। मां हुनखे चयुमि साईं हिन में कहिड़ी ॻाल्हि आहे, रेडियो में तस्वीर थोरी थी, मां रोई ॾेखारियां कुंवार वांगुरु। मूंखे चयईं तूं रोंदे? मां हा साईं मां रोई ॾेखारियां। चयईं हलो फिर स्टूडियो में, स्टूडियो में मां वरी उहो कुंवार वांगुरु सन्हो रोई ॾेखारियो। हुन क्लिपिंग कई, प्रोड्यूसर ताड़ियूं वॼायईं ऐं मूंखां वठी 20 रुपए जो चेक ॾिनई उन ॾींहुं। उन ॾींहं खां मां एंटर थियुमि अल्हम्दुलिल्लाह अॼु ॾींहं ताईं आहियां रेडियो ते। ऐं उनखे 42 साल थी विया, अॼु ॾींहं ताईं ॻाल्हाईंदा आहियूं, मोहबत ॾींदा आहिनि, मोहबत वंडींदा आहियूं रेडियो ते। माना कॾहिं कॾहिं तव्हां सोचींदा न आहियो त तव्हांखे हिन पासे वञिणो हुयो, पर कीअं हिकिड़ो मौक़ो ठही वेंदो आहे ऐं पोइ तव्हां सुञाणींदा आहियो त तव्हांजे अंदरि अलाह साईं कहिड़ी सलाहियतूं ॾिनियूं। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे। सदाईं ॿिया माण्हू कॾहिं तव्हांखे कढी ॾींदा त बाबा तव्हां त सुठा अदाकार बि आहियो, तव्हां सुठा सिंगर बि आहियो। इंसान में जेका आहे न जुस्तजू हुजे न, लगन हुजे। जीअं हाणे मां हुनखे पाण ई चयो, मां साईं कुंवार तो रोई, मां तो रोई ॾेखार, त उतां इहो स्टार्ट थियो। मूंखे ख़बर हुई त मां रोई वेंदुमि सुठे नमूने सां। कुंवार जीअं रोअनि थियूं, अॻे रोअंदियूं, हाणे त कोन थियूं रोअनि कुंवारियूं। त उन हवाले सां पोइ चवण जो मक़सदु इहो आहे, इहा शौक़ु हुयो ऐं उन शौक़ खां पोइ असां आहिस्ते आहिस्ते हुन में एंटर बि थियासीं, पोइ अनाउंसर थियासीं। उन दौर में इहे अॼुकल्ह जेके आर जे आहिनि तेज़ तेज़, हाणे त असां बि ईअं ॻाल्हाईंदा आहियूं, पर उन दौर में इहो न हो। उन दौर में सिर्फ़ु सिंपल अनाउंसमेंट हूंदी। अचो त हाणे राॻ जी राणी आबदा परवीन खे ॿुधूं।